गवर्नमेंट जे ऐलान त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। बहरहाल ही मेन सिंधी प्राइमरी स्कूल हाउसिंग सोसाइटी दौड़ जो स्कूल है, जिते हिकिड़े स्कूल में 70-80 ॿार वेठा आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए एजुकेशन खाते जी नाअहली सबबि हिते 12 सिर्फ़ु उस्ताद ॾिना विया आहिनि, जिते 980 ॿार जेके तइलीम विराए रहिया आहिनि। उन करे सरदार शाह साहब, तव्हां जेके असेंबलियुनि में वॾा वॾा फ़लसफ़र बनियल हूंदा आहियो ऐं तव्हां वॾियूं वॾियूं जेके दावाऊं कंदा आहियो, महिरबानी करे तव्हां वटि सेमी स्पोर्ट वग़ैरह हिन स्कूल जो सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। तव्हां ॾिसी सघो था त हिते जेको ॿारनि जी केॾी तइदाद आहे। हिकिड़ो उस्ताद ॿ क्लास मैनेज थो करे। उन हवाले सां अॼोकी इन स्टोरी भरण खां पोइ तव्हांजे उस्तादनि ऐं तव्हांजो जेके एच एम आहे उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार हिन रीति कयो आहे। अच्छा साईं, तव्हां जेको सो ॿिनि क्लासनि खे मैनेज कीअं था कयो? ही बॉइज़ नंढड़ा छोकिरा बि आहिनि, परियां वरी छोकिरियूं वेठियूं आहिनि ॿिए क्लास में, तव्हां ॿिन्हिनि क्लासनि खे कीअं था मैनेज कयो? सर, असुल में हक़ीक़त इहा आहे त असां वटि उस्तादनि जी ॾाढी शॉर्टेज आहे। तक़रीबन असां वटि 12 उस्ताद कमु कनि पिया, पर एनरोलमेंट आहे असांजी 985। 985 जेकॾहिं असां डिवाइड कयूं था, जेको आहे STR रेशो कढूं था, त हर क्लास में 85 ॿार थी थो वञे। छो STR जेको आहे असांजो रेशो तमामु घणो आहे। ऐं तक़रीबन ही 4 क्लास आहे। 3 क्लास हिन मां ठही सघनि था, ABC, पर उन जे बावजूदि मां गर्ल्स खे अलॻि करे छॾियो आहे, 2 क्लास कया। तकलीफ़ आहे, पर पढ़ाइणो थो पए, मजबूर आहियूं, उस्ताद आहियूं, असांजो कमु इहो ई आहे पढ़ाइणु। पर हिननि खे बि महिनत कयूं था ऐं वॾा बि महिनत कयूं था। तकलीफ़ आहे जिते 3 उस्ताद पढ़ाइनि 3 क्लास खे, उते हिकिड़ो उस्ताद पढ़ाए, ज़ाहिर उनजे मथां बर्डन पवंदो। तो सर कोशिशि लॻी पई आहे त असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं, पंहिंजे मिनिस्टर साहब खां, त कम से कम बायोमेट्रिक जो तव्हां वटि त सॼो पंहिंजो सिस्टम आहे, उहा इंफॉर्मेशन तव्हां वटि मौजूदु आहे। सेमी कोड हणी करे तव्हां उतां उस्तादनि जी डेटा कढी सघो था, त पोइ हिन स्कूल जी डेटा तव्हां वटि छो नथी अचे? तंहिंजे करे महिरबानी करे असांखे उस्ताद ॾियो। उस्तादनि जी शॉर्टेज आहे। ॿियनि कमनि खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं, पर जिते उस्ताद न हूंदो त कमु कीअं हलंदो? अच्छा साईं, तव्हां सभ खां पहिरीं पंहिंजो नालो ॿुधायो। मुंहिंजो नालो साईं नवाज़ अली मरी, स्कूल जो HM मैन DPS मैन सिंधी स्कूल दौड़। ही स्कूल 1893 जो खुलियल आहे। काके जो वॾे में वॾो स्कूल आहे, जंहिंमें असां हिन में पाण पढ़िया आहियूं। ऐं हिन स्कूल में माशाअल्लाह असां उस्ताद आहियूं। अच्छा साईं, हिते जेके शागिर्दनि जो रेशो आहे तक़रीबन 950 खां मथे आहे, त तव्हां वटि उस्ताद आहिनि 12, त तव्हां इन्हनि शागिर्दनि खे कीअं मैनेज कंदा आहियो? त बसि इहो ईअं थिए थो। बसि हाणे असां वटि हिते ईअं सिस्टम आहे त तालके जो वॾे में वॾो स्कूल आहे। साहब खे चयो आहे, साईं साहब खां ज़रदारी हींअर जो असां NTO साहब आयो आहे, हिन वाइदे कयो आहे तव्हांखे असां टीचर वठी था ॾियूं। हिन खां अॻियां साहब आहे, उन्हनि खे बि चयो बाबा तालके जो वॾे में वॾो स्कूल आहे, हेडक्वाटर आहे तालके जो, हिन में कम से कम 25 टीचरनि जी ज़रूरत, कम से कम 25 हुजनि। पर हाणे असां वटि टीचर कोन आहिनि। पोइ हिकु टीचर केॾी महिल हुन क्लास में टाइम छो ॾे 2 कलाक, केॾी महिल हुन में माना इंगेजमेंट वारो सिस्टम हले। अगरि असां में हींअर 2 टीचर छुटी ते वियल आहिनि, हाणे उहे 2 क्लास बि खाली आहिनि। हाणे 2 क्लास खाली आहिनि, उनखे बि असां इंगेजमेंट जे ज़रिए उनखे सिस्टम खे हाराइणु पिया था लॻो। हाणे जीअं पढ़ाई असांजी रुकिजे, असां वरी बि हुकूमत खे असां इहो ई चऊं था साईं सरदार शाह खे, पंहिंजे ज़िले जे ऑफिसरनि खे, त असांखे टीचर असां इहा विजन ख़तमु कयो, टीचर मिलनि असांखे, त जीअं असांजे स्कूल जो नालो अॻे में आहे रोशन, ईअं ई। अच्छा, बाक़ी ॿी का सहूलियतूं, पाणी वग़ैरह? पाणी आहे माशाअल्लाह, असां वटि पाणी जी सहूलियत आहे, फिल्टर जी सहूलियत आहे, वॉशरूम जग में कोन्हे, हींअर आहे, बाग बागीचो बि आहे। असां वटि स्वीपर कोन्हे सरकार। अच्छा, स्वीपर हेॾे सारे स्कूल आहे। मैन सिंधी स्कूल आहे, जंहिंजो सेमी स्पोर्ट 41 70 40 102। ही दौड़ सेमी स्कूल मैन सिंधी जो सेमी स्कूल आहे, जिथे बि वञो बायोमेट्रिक जे हिसाब सां ॿार जो तादाद बि अची वेंदो। ऐं असां वटि टीचर जेके मौजूदु आहिनि, हीअ 12 टीचर 13 रूम आहिनि। हाणे असां वटि क्लास जे हिसाब सां क्लास खाली पिया आहिनि, टीचर कोन्हे। टीचर हुजनि त क्लास में विया आहिनि। हिकु क्लास में तक़रीबन न आहे त 70 80 60 हिकु क्लास में